मटियारी मां ख़बर शामिल क्यों था। अज़ीज़ गुल ख़ैबर जी रिपोर्ट मुताबिक़ तइलीम खाते मटियारी पारां बुनियादी हंगामनि तहत दाख़िला रैली कढी वई। सिंध हुकूमत जे तइलीम जे वाधारे सुधारे लाइ हंगामी बुनियादनि ते खयल क़दमनि तहत ॾिनल स्लोगन पढ़ंदी सिंध त वधंदी सिंध खे समाज में उजागर करण लाइ हिकु बहितरीन दाख़िला रैली कढी वई। जनाब इक़बाल हुसैन मेमण, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी मटियारी, खुदाबख्श मेमण, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर सेकेंडरी मटियारी नोमान सिद्दीकी, LOC मटियारी खैर मोहम्मद डायरी, तालका एजुकेशन ऑफिसर मेल प्राइमरी मटियारी इम्तियाज अहमद खास कैली, नूरुल आरफीन एम बचल मेमण, बशीर अहमद कतरी, मोहम्मद असलम मेमण की अगवानी में मेन प्राइमरी स्कूल मटियारी का प्रेस क्लब मटियारी ताईं रैली कढी वई, जंहिंमें उस्तादनि, शागिर्दनि, समाजी वर्करनि खां सवाइ आम माण्हुनि वॾी अंग में शिरकत कई। रैली के अगवाननि खिताब कंदे तइलीम जी अहमियत के उजागर कियो ऐं पंहिंजे सिंध जे माण्हुनि खे पंहिंजा ॿार स्कूलनि में दाख़िल करण लाइ चयो। हिननि वधीक चयो त जेकॾहिं असांखे दुनिया सां गॾु हलणो आहे, पंहिंजे हक़नि खे हासिलु करणो आहे त असांखे तइलीम हासिलु करणी आहे। असांखे पंहिंजनि बचनि लाइ तइलीम जो अनो ईअं करणो आहे जीअं असीं पेट जो गुज़र जो अनो करियूं था। एतिरो ई न बल्कि असांखे पेट कूथ खां वधीक अहमियत तइलीम खे ॾियणी पवंदी, तॾहिं वञी असीं पंहिंजनि पेरनि ते पाण बीह सघंदासीं ऐं दुनिया जी हर सहूलियत हासिलु करण जहिड़ा थींदासीं।